ही आहे श्री साधु सुआई आश्रम जिते अॼु गैर मामूली रौनक आहे। हिन आश्रम जी मरम्मत जो इफ़्तिताह कयो पियो वञे। कराची खां लॻभॻि 75 किलोमीटर परे M9 मोटरवे ते सफ़र कंदे जॾहिं तव्हां ASF सिटी जे वेझो पहुचो था त हिकु अहिड़ो हंधु साम्हूं अचे थो जिते सिर्फ़ इबादत ई न पर सिंध जी सदियुनि पुराणी मज़हबी हम आहंगी जी रवायत बि ज़िंदा नज़र अचे थी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल हिंदू यात्री, मज़हबी अॻवान ऐं मक़ामी माण्हू हिन तारीख़ी आश्रम जी नए सर मरम्मत ऐं सींगार खां पोइ इफ़्तिताही तक़रीब में शिरकत करण लाइ पहुता आहिनि। नालो मुंहिंजो परसराम ऐं 1988 खां हिते ॾाॾे जे आश्रम जी शेवादारी आहियां, ख़िदमतगार आहियां। असांजा जेके वॾा हूंदा हुआ असां उन्हनि सां गॾु ईंदा हुआसीं, हिन दर जी शेवा कंदा असां वॾनि खां सिखियासीं सभु कुझु। काका जी अच्छा, कमकार जेके हिते ज़िम्मेवारियूं न, मुंहिंजो बिज़नेस आहे नूरियाबाद। ऐं ॿिए ॾींहुं ॾाढे आश्रम ते ईंदो आहियां। पोइ हिते जेका मैनेजमेंट आहे, जेके असांजो स्टाफ आहे, जेके मुलाज़िम आहिनि, उन्हनि ते नज़रदारी। असांजा गऊशाला बि आहे, आश्रम जो कमुकार जेको हले थो उनजी बि नज़रदारी सॼी उनखे ॾिसंदा आहियूं। अक़ीदे सबब तो कुछ दिले में उन सारा पूरी थियण वजह सां मने तो कुछ हालात ॿिया ख़राब आहे, उन हिसाब सां ॾाढे बासूं त उहा पूरा थी विया, उन वजह सां अक़ीदो थी वियो दिलि सां। असांखे हिते सुकून महसूसु थींदो आहे तमामु भलो। असांखे तब्दीली तक़रीबन काफ़ी सारी महसूसु थी आहे। हिते पेवर वग़ैरह बि लॻी आहे, नवा हाल ॿिया ठहिया आहिनि, मगर मुंहिंजे अचण खां पोइ काफ़ी सारो कमु हिते थियो आहे गवर्नमेंट तरफ़। केतिरा ई साल क़दीम हिन इबादत गाह खे वक़्तु गुज़रण सां गॾु मरम्मत ऐं बुनियादी सहूलतनि जी ज़रूरत महसूसु थी रही हुई। हाणे सिंध हुकूमत जी अक़लियतुल मामलनि वारे खाते हिन आश्रम जी मरम्मत ऐं सींगार जो कमु मुकमल कयो आहे। नयूं इमारतूं, बहितर रिहाइशी सहूलतूं, विज़ू खाना ऐं गुसल खाना, पीअण जे पाणी जो इंतज़ाम, रस्ते जी बहितरी ऐं ॿियूं बुनियादी सहूलतूं यात्रियुनि लाइ मुहैया कयूं वयूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी माइनॉरिटी डेवलपमेंट जे डिपार्टमेंट जे तरफ़ां हिते कमु हलंदड़ आहिनि। ॾाढे साफ़ सफ़ाई जेका तारीख़ आहे, जेका हिस्ट्री आहे, त ही बुज़ुर्ग सदियुनि खां पाण हिते जॾहिं आबाद थिया आहिनि, जॾहिं हिन जूअ में बूअ में हिन पहाड़नि जे विचनि में अची आबाद थिया आहिनि, उन वक़्त खां अॼु ॾींहं ताईं उन जेके पैरोकार आहिनि, उनजा फॉलोअर्स आहिनि, उहे हज़ारे तइदाद में आहिनि। हर साल सालियानो जेको इवेंट थींदा आहिनि, जेको मेलो लॻंदो आहे, उन्हनि में हज़ारे तइदाद में हिंदू कम्यूनिटीअ जा लेडीज़ ईंदी आहे, मर्द बि ईंदा आहिनि। हिकु वॾे अंगारे में उहा सेलिब्रेशन थींदी आहे। ईअं ई त हर मंथली बेस ते हिते सेलिब्रेशन थींदी रहंदी आहे। त सिंध हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तानी पीपल्स पार्टी आला कया जो वीहनि त मिनारिटीअ जे माण्हुनि खे वधि मां वधि फोकस कजे, उनखे वधि मां वधि डेवलपमेंट ॾिजे, वधि मां वधि वेलफेयर ॾिजे। इहो वीहनि पॉलिसी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी हुई। उन वीहनि पॉलिसी खे क़ाइमु रखंदे प्रेसिडेंट जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, बीबी आसफा भुट्टो, अजी फरियाद टालपुर साहिबा, CM सिंध सैयद मुराद अली शाह साहब जूं ख़ुसूसी तौर ते असांखे हिदायतूं आहिनि त असां सिंध जे अक़लियती बिरादरी जो ॾुख हुजे, ख़ुशी हुजे ऐं उन्हनि जा के इशूज़ हुजनि त असीं उन्हनि सां गॾु हुजूं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं आया हूंदव त फस्ट टाइम जॾहिं तव्हां एंटर थिया हूंदव त तव्हांखे ख़ुशी बि थी हूंदी त हिन पहाड़नि जे विच में कीअं माण्हू पंहिंजे बुज़ुर्गनि खे, पंहिंजे दरवेशनि खे यादि कनि था। ऐं हीअ जेका कोस्तान जी पट्टी आहे, ताणू बुला खान डिस्ट्रिक्ट जामशोरो, उन इलाइक़े जा माण्हू अमन पसंद, प्यार कंदड़, मोहबती माण्हू, महिमान नवाज़। ऐं सिंध जे तारीख़ में कोस्तान जो इलाइक़ो, थर जो इलाइक़ो, अहिड़ा ॿ इलाइक़ा आहिनि जिते को महिमान वेंदो आहे त उते उन महिमान खे
हिकु वॾो आदर बि मिलंदो, मोहबत मिलंदी, इज़त मिलंदी आहे। ईअं ई कुदरती तौर ते उन इलाइक़े जी जेको नओं माण्हू ईंदो आहे त उनखे हिकिड़ो पुरसकून माहौल, हिकिड़ो अमन पसंद माहौल, ऐं ईअं ई चऊं त सिंध जी जेका सूफ़ीज़म जेके रवायतूं आहिनि, जेके मर्यादाऊं आहिनि, उहे अव्हांखे हिन जेको लाइफ जो ट्रेंड आहे उन में बि हिते नज़र अचनि थियूं। सिंध हुकूमत जे अक़लियत वारे खाते पारां करायल मरम्मत ऐं बहाली खां पोइ हिते जेकी बुनियादी सहूलतूं आहिनि उन में वाधारो आयो आहे। हिते जे इंतिज़ामिया जो चवणु आहे त ही सिर्फ़ु यात्रियुनि जे लाइ जेकी आहे उहो सहूलतूं पैदा थियूं आहिनि, पर उन सां गॾु तारीख़ी ऐं अक़लियती विरसे खे जी हिफ़ाज़त खे पिणु अहमियत मिली आहे। आश्रम जो पुॼारी चवे थो त ही हंधि सिर्फ़ु इबादत जी जाइ न, पर सिंध जी मज़हबी रवादारी ऐं सूफ़ियाणी रवायत जी अलामत पिणु आहे। संदसि मौजूब नए तामीरनि सां ख़ासि तौर ते ॾोरां इलाइक़नि मां ईंदड़ यात्रियुनि खे वॾी सहूलियत मिलंदी। तारीख़ी मज़हबी अहमियत इहा आहे, असां जॾहिं बि हिन जे दरबार में अचूं था, चौखट ते वेहूं था, समाधी जे आॾो वेहूं था, जेको घुरूं था असां पायूं था, ऐं असांखे जेको रूह खे जेको करार मिले थो, जेको सुकून मिले थो, सो पंहिंजे मुर्शिद जे दर ते मिले थो। अपने